जी नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हांखे भलीकार चऊं था ऐं पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में असीं ॿिनि अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पहिरियों मामिलो आहे मौजूदा हुकूमत, उन जा इतिहादी उन खां धार पिया थियनि ऐं उन खां पोइ अपोज़िशन जूं जेके सरगर्मियूं आहिनि उहे बि तेज़ पियूं थियनि। त उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। थी पाकिस्तान जी तारीख़ जी शायदि पहिरीं हुकूमत आहे जंहिंखे एतिरी सपोर्ट हासिल थी मुख़्तलिफ़ इदारनि जे तरफ़ां, पॉलिटिकल पार्टियुनि जे तरफ़ां, पर तंहिंजे बावजूदि उहा PTI जेका हुकूमत आहे उहो परफॉर्म न करे सघी जेतिरो उन्हनि खे करणु खपे हा। उनजो नतीजो इहो आहे त न रुॻो हाणे उन्हनि जा इतिहादी ऐं उन्हनि जी पार्टी जा अहम जेके लीडर आहिनि उहे उन्हनि खां मायूस थी विया आहिनि। जेके लीडर मायूस थिया आहिनि ज़ाहिर उन्हनि जा त ॿिया बि अंदरूनी बि खोड़ मसइला आहिनि, पर उन्हनि जा इतिहादी जेके उन्हनि सां मुआहिदो थियो अख़्तर मेंगल साहब वारनि सां, उन ते हू पूरा न लही सघिया आहिनि ऐं उन्हनि हुकूमत खां धार थियण जो ऐलान करे छॾियो आहे। काफ़ लीग जो मौक़िफ़ जो ऑलरेडी साम्हूं आहे, त उन्हनि खे बि खोड़ सारा इशूज़ आहिनि। सो ऐं अॼु जेका सर्वे छपी आहे हीअ त सर्वे आहे, पर पब्लिक में वञी जॾहिं असीं माण्हुनि सां ॻाल्हायूं था या आम पुछी सघो था उन्हनि खां, ख़ासि तौर ते कोरोना हुजे, मईशत जी सूरत हाल हुजे, सो आम माण्हू उन हुकूमत में मायूस थी चुका आहिनि। पॉलिटिकल पार्टियूं उन्हनि में मायूस आहिनि, इतिहादी उन्हनि खां मायूस थियनि पिया, उन्हनि जा जेके अहम लीडर आहिनि उहे उन्हनि खां मायूस थी चुका आहिनि। सो ईंदड़ जेको वक़्तु आहे उहो PTI जे लाइ केतिरो ख़तरनाक ऐं चैलेंज वारो हूंदो ऐं उन्हनि जा जेके ॿिया इतिहादी आहिनि किथे उहे बि त उन्हनि खे न छॾे वेंदा ऐं जेकर छॾनि था त पोइ ख़ान साहब जी हुकूमत किथे बीहंदी। पाण अॼु जे प्रोग्राम में उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जी इंतहाई अहम शख़्सियत निसार अहमद सिद्दीकी साहब जेके आहिनि, कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। उन्हनि जूं सिंध धरतीअ जे लाइ ख़ासि तौर ते तालीम जे मैदान में जेके ख़िदमतूं आहिनि उहे इंतहाई साराह जुगियूं आहिनि। उहा इंतहाई अहम शख़्सियत अॼु असां खां विछड़ी वई आहे। IBA सखर जो जेको बुनियादु आहे उन में तालीम में जेके निसार अहमद सिद्दीकी साहब जूं ख़िदमतूं आहिनि उहे सभिनी जो साम्हूं आहिनि। सो पाण उन ते ॻाल्हि ॿोल बि कंदासीं ऐं गॾोगॾु इहो बि जेकॾहिं चऊं त सिंध जी इहा इंतहाई वरी बदकिस्मती आहे जो विरहाङे खां पोइ सिंध में इदारा साज़ जेके शख़्सियतूं आहिनि उहे न हुजण जे बराबरि पैदा थियूं। तमामु घटि अहिड़ा माण्हू पैदा थिया विरहाङे खां पोइ जन इदारा ठाहिया हुजनि। विरहाङे खां अॻु असीं ॾिसूं था त खोड़ अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जेके असांजे साम्हूं अची थियूं। ॾियाराम गिदूमल शाहाणी साहब हुजे, एडल जी डिनशाह हुजे, संदसि पुटु नादिर शाह डिनशाह हुजे, जमशेद नसरवानजी मेहता हुजे, हरचंद राय विशनदास हुजे, खोड़ अहिड़ियूं शख़्सियतूं हिकिड़ी डिघी लिस्ट आहे जन विरहाङे खां अॻु हिन धरती जे लाइ तमामु घणो कमु कयो। तालीम जे मैदान में, सिहत जे मैदान में, आम माण्हुनि जी ज़िंदगी खे बहितर बणाइण जे लाइ। पर अफ़सोस सां चऊं था त विरहाङे खां पोइ अहिड़ियूं शख़्सियतूं जेके आहिनि उहे तमामु घटि पैदा थियूं। पर निसार अहमद सिद्दीकी उन्हनि माण्हुनि मां हो जंहिं हक़ीक़ी माना में सिंध धरती जी ख़िदमत कई ऐं अॼु उहा शख़्सियत असां खां विछड़ी वई आहे। सो अॼु जे प्रोग्राम जे आख़िरी हिसे में पाण निसार अहमद सिद्दीकी साहब जी ख़िदमतूं आहिनि ऐं उन्हनि जी जेका शख़्सियत आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, BNP जे हुकूमत खां धार थियण खां पोइ मुल्क जी जेका सियासी सूरत हाल आहे, जेकी मुलाक़ातूं थियनि पियूं उन ते खोड़ तज्ज़िया ऐं तबसरा बि थियनि पिया था, उन ते ई पाण वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर BNP जा सीनियर अॻवान आहिनि हाजी लश्करी रईसानी साहब, उहे बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। रईसानी साहब, बहुत शुक्रिया आपका, आपने हमें टाइम दिया। मेंगल साहब, अगर हम चाहें तो सिंधी में भी बात कर सकते हैं, उर्दू में भी, जैसा आपको मुनासिब लगे। तो मेंगल साहब जे जीअं हुकूमत खां धार थियण खां पोइ मुल्क जी जेका सियासत आहे उनमें वरी हिकु भेरो ॿीहर सरगर्मियूं तेज़ थी वियूं आहिनि। अपोज़िशन सां अव्हां जे रहनुमाउनि जूं मुलाक़ातूं जेके थियनि पियूं, ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जे हवाले सां बि बिलावल भुट्टो ज़रदारी बि चए पियो त शहबाज शरीफ़ ठीकु थिए त पोइ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस बि थींदी। सम्झणु अव्हां खां इहो पिया चाहियूं त अपोज़िशन सां गॾिजी करे अव्हां कहिड़ी हिकमत अमली ठाहियो पिया हिन हुकूमत खे जेको आहे सो सख़्तु हिकिड़ो टास्क ॾियण लाइ? देखिए, बात ये कि जब ये 2018 में इलेक्शंस हुए जी और हमारा ये ख्वाहिश था कि एक डेमोक्रेटिक अलायंस बने और हम अपने मामलात को भी हल करने में अपना किरदार अदा करें, तब मेरा 2 दफ़ा शहबाज शरीफ साहब भी उन दिनों में बात हुआ कि हम उस APC में आए जो उन्होंने बुलाया था। मगर यकीनन अब उस पर हम ज़्यादा तबसरा नहीं करेंगे जी, लेकिन कोई गड़बड़ कहीं था और उन्होंने हमारा वो जो उस APC में मौजूदगी को शायद मुनासिब नहीं समझा या कोई उनका प्लान कैसा था कि इमरान खान साहब हुकूमत में आ जाएं, तो वो फिर उन्होंने हमें अवॉइड किया। मगर बार बार ये हुआ कि बलूचिस्तान नेशनल पार्टी ने कौमी असम्बली में आज़ाद नशिस्तों पे बैठने को तरजीह दी और हमारा मशरूत हिमायत PTI की हुकूमत को था। और मशरूत में जो 6 हमारे शराइत थे वो कौमी उमूर के थे और उसमें कोई ज़ाती या पार्टी के मफाद के लिए ज़ाती बात नहीं था, वो कौमी उमूर के थे। 2 साल गुजरने के बावजूद PTI का हुकूमत इस पे अमल दरामद नहीं करा सका। अब अगर हम
سیاسی بات کریں کہ دیکھیں ان کے بس میں تھا یا نہیں تھا، وہ حکومت ہے اور ان کے بس میں ہے، ہونا چاہیے. اگر ان کے بس میں نہیں ہے تو پھر ان کو ہٹ جانا چاہیے اور لوگوں کو کہیں کہ کون یہ تمام معاملات پہ عمل درآمد کو روکنے کی کوشش کر رہا تھا. اب ہوا یہ کہ ہم نے، ہمارے پارٹی کی سینٹ کمیٹی نے فیصلہ کیا کہ ہم حکومت کا جو حمایت ہے اس کو مزید برقرار نہیں رکھ سکتے، اور سینٹرل کمیٹی کو اس فیصلے کا اعلان سردار اختر مینگل صاحب نے پچھلے دنوں میں کی. جمعیت علماء اسلام کے ساتھ ہمارے صوبے میں ایک اتحاد ہے اور پچھلے 2 سالوں سے ہم اپوزیشن میں بیٹھے ہیں اور ہم ایک یکجہتی سے اور ہم آہنگی سے معاملات کو آگے لے جا رہے ہیں. یہ مرکزی جو لیول پہ بھی ہم آہنگی تھی، مگر ہم اس اتحاد میں شاید اس لیول تک نہیں گئے تھے کہ ہم مولانا صاحب کے ساتھ اپوزیشن میں بیٹھ سکیں. اب کل سردار صاحب نے مولانا فضل الرحمان صاحب کے ساتھ بات چیت بھی کی ہے، ہمارا ہم آہنگی بھی ہے، اور پہلے بھی صوبے میں ہم ایک دوسرے کے معاملات کو سمجھتے ہیں اور ایک دوسرے کی حمایت کرتے رہے ہیں. تو میں یہ سمجھتا ہوں کہ اب سردار اختر مینگل صاحب اور جمعیت علماء اسلام کے جو سربراہ ہیں مولانا فضل الرحمان صاحب مل کے ایک بہتر اپوزیشن کا کردار ادا کریں گے. جس اپوزیشن نے پچھلے 2-2.5 سال سے پریکٹیکل کردار ادا نہیں کیا، اس کا ایک مثال یہ ہے کہ صدارت کے الیکشن میں بھی اپوزیشن کے 2-3 کینڈیڈیٹ تھے، اور وزیر اعظم کے الیکشن میں بھی کینڈیڈیٹ ان کے اپوزیشن کے ایک کینڈیڈیٹ نہیں تھا. اسی طریقے سے قومی اسمبلی کے اسپیکر کے حوالے سے بھی اب بہتر ایک میں سمجھتا ہوں کہ کردار اپوزیشن ادا کر سکے گا مل کے، تاکہ عمران خان جس طریقے سے وہ کام نہیں کر سکتے ہیں اور ملکی معیشت کو انہوں نے برباد کر دیا ہے، ان کو شاید ہٹانے میں کوئی کردار ادا کر سکے. اچھا، تو ہم یہ سمجھ سکتے ہیں کہ جیسے میرا سوال بھی یہی تھا جس کو آپ نے آخر میں کہا بھی کہ عمران خان کو ہٹانے کے لیے، تو مولانا فضل الرحمان کی ایجنڈا تو اور ہے، اس نے پہلے دھرنا بھی دیا، آپ کے 6 نکات ہیں، تو آپ کا مشترکہ اب یہی ہے کہ اس حکومت کو گھر جانا چاہیے. اس پر BNP ابھی کام کر رہی ہے، زرداری صاحب سے بھی مینگل صاحب کا رابطہ ہوا. دیکھیے بات یہ کہ اگر ایک حکومت وہ ڈیلیور نہیں کر سکتا، معاشی حالت ملک کے مزید برباد ہو گئے. بلوچستان کے آئینی اور قانونی ایشوز تھے اور بہت بڑے اس پہ نہیں تھے کہ اگر ہم کہیں کوئی پاکستان کا معاشی مسئلہ تھا اور اس کو 6 نکات پہ ہم عمل درآمد نہیں کر سکے. آئینی قانونی تھے اور وہ ہمارا حق ہے، اس پہ ہم مسلسل جدوجہد کرتے رہیں گے. نہیں کر سکے تو پھر ان کو ہٹ جانا چاہیے اخلاقاً، یا پھر ہم کو موقع ملے گا مولانا صاحب کو اور سردار اختر مینگل صاحب کو، ہم اپوزیشن کے پارٹیوں کے ساتھ بات چیت کریں گے، مذاکرات کریں گے اور پھر ان کو ہٹانے میں اپنا کردار ادا کر سکیں. اچھا، اس سلسلے میں کوئی آل پارٹیز کانفرنس کے حوالے سے بھی بات چیت ہو رہی ہے؟ جیسے بلال صاحب نے بھی کہا کہ شہباز شریف صحت یاب ہو جائیں تو آل پارٹیز کانفرنس ہوگی، تو BNP بھی اس پر بھی کام کر رہی ہے کہ مشترکہ کوئی آل پارٹیز کانفرنس ہو؟ جی ہاں، ہم نے پہلے بھی آپ کو اگر یاد ہوگا چینلوں پہ بھی کہا تھا کہ ہم بھی ہوسٹ کرنے کے لیے تیار ہیں کہ آل پارٹیز کانفرنس ہو، اس میں نیشنل ایجنڈا کا تعین ہو، نیشنل ایجنڈا کے تحت ہم اس ملک کو اور ان صوبوں کو بحران سے نکالنے میں اپنا کردار ادا کر سکیں. بالکل آل پارٹیز کانفرنس میں ہم جو ہے اس میں ایک فریق بن سکتے ہیں، تعاون کر سکتے ہیں، یا پھر ہم خود میزبان بھی بننے کے لیے تیار ہیں. اگر آل پارٹیز کانفرنس ہمارا اور مولانا صاحب کا طے ہوا کہ ہم تمام پارٹیوں کو بلا کے ایک نیشنل ایجنڈا طے کریں گے. آپ کو اگر یاد ہو سردار صاحب نے اپنے پہلے تقریر میں قومی اسمبلی میں بھی کہا کہ نیشنل ایجنڈا کا تعین ہونا چاہیے. آج ملک افراتفری کا شکار اس لیے ہے کہ اکثر پولیٹیکل پارٹیز اور حکومتی پارٹی کے پاس کوئی ایجنڈا نہیں ہے، وہ سب افراتفری کے شکار ہیں. تو ریسن صاحب، جیسے آپ کو یاد ہوگا کہ یہی جو اپوزیشن کی پارٹیز ہیں اب جو ایوان میں ہیں، انہوں نے حکومت کے ساتھ مل کر بجٹ پیش کرنے سے پہلے یہ اس پر اتفاق ہو گیا ہے کہ بجٹ منظور کروانے میں اپوزیشن ان کا ساتھ دے گی. تو اس اپوزیشن سے آپ یہ امید رکھ رہے ہیں کہ وہ حکومت کو گھر جانے میں آپ کی مدد کرے گی؟ دیکھیں، ہم امید تو نہیں رکھتے، کیونکہ میں نے پہلے کہا کہ آپ کو یاد ہوگا کہ صدارتی الیکشن میں بھی ان میں ہمانگی نہیں تھی، اور بالکل چیئرمین سینٹ میں کے الیکشن میں کیا کچھ ہوا. امید نہیں ہے، مگر یہ ہمارا حق بنتا ہے کہ ہم عوام کو ریلیف دینے کے لیے، آئین کی بالادستی قائم کرنے کے لیے ایک کوشش کریں، اور اس کوشش میں کامیابی ناکامی کا جو ہے نا جو بات ہے وہ اپوزیشن کے بڑے پارٹیوں پہ ہمارا کوشش ہو سکتا ہے، اور ہم
نے تمام جدوجہد میں یہ کوشش کی ہے کہ جہاں پارلیمنٹ کے بالادستی کے لیے بات ہو تو ہم نے اپنا کردار ادا کیا. صحیح. اچھا اختر صاحب نے یہ بھی کہا کہ اب جو حکومت کے اور اتحادی ہیں ان کو اپنے ضمیر کی آواز سننی چاہیے, تو وہ اپنی ضمیر کی آواز سنیں گے یا نہیں پتہ نہیں, لیکن آپ جیسے اپوزیشن سے رابطے کر رہے ہیں, ایسے حکومت کے جو اور اتحادی ہیں, ایم کیو ایم ہو گئی, کاف لیگ ہو گئی, اور جو چھوٹے بڑے پارٹیاں ہیں, ان سے بھی آپ رابطے میں ہیں؟ دیکھیں ہمارا ابھی تازہ یہ پارٹی نے فیصلہ کیا ہے اور فیصلہ کا اعلان بھی 2-3 دن ہوئے, ہم سردار اختر مینگل صاحب نے کیا ہے. مولانا صاحب کے ساتھ بات چیت کل ہوا ہے اور ان کے پارٹی کے جو صوبائی صدر ہیں مولانا واسع صاحب کے ساتھ بھی رابطہ ہوا ہے. یقیناً ہم بجٹ کا جو اجلاس ہے اس کو گزارنے کے بعد ایک رابطہ مہم شروع کریں گے باقی پارٹیوں کے ساتھ. اس میں حکومتی اتحادی پارٹی بھی ہیں اور میں نے جہاں تک سنا ہے کہ حکومتی اتحاد کی طرف سے بھی کہیں نہ کہیں سے ہمارے ساتھ رابطے شروع ہو گئے ہیں. صحیح. اچھا تو آپ سے یہ بھی سمجھنا چاہیں, تھوڑی بات کلیئر ہو جائے, جیسے آپ نے کہا کہ ان کو گھر جانا چاہیے خان صاحب کو, تو صرف خان صاحب کے گھر جانے سے مسئلہ حل ہوگا اور ان ہاؤس تبدیلی آ جائے, پی ٹی آئی سے کوئی اور وزیر اعظم آ جائے آپ چاہتے ہیں, یا اس حکومت کو ہی جانا چاہیے؟ اس میں تھوڑا اگر کلیئر کر دیں تو آپ. دیکھیے ہم یہ سمجھتے ہیں کہ دنیا میں جہاں مہذب ممالک ہیں جو ڈیموکریسی کو سمجھتے ہیں اور خان صاحب عموماً ان کا مثال دیتے رہے ہیں, ان کو یہ چاہیے کہ رضاکارانہ طور پہ وہ گھر چلے جائیں اور پارلیمنٹ اگر کوئی فیصلہ کرے اور بہتر حکومت آ سکے اور ملک کو استحکام دے تو بہتر, ورنہ پھر الیکشن کی طرف ہمیں جانا چاہیے. صحیح. اچھا آخر میں میرا سوال یہ, جیسے آپ نے پہلے بھی کہا کہ ان کے بس میں ہے یا نہیں یہ جو آپ کے مطالبات ہیں, تو اس پر بڑی ڈیبیٹ چل رہی ہے کہ یہ پی ٹی آئی حکومت کے بس کی بات نہیں ہے, جو آپ کے مطالبے ہیں مسنگ پرسن یا اور جو بھی ہیں وہ فیصلے کہیں اور سے ہونے اور وہاں سے نہیں ہو رہے اور حکومت کے بس میں نہیں ہے. تو آپ کو بھی اس طرح لگتا ہے کہ حکومت اگر چاہے تو مسئلہ حل ہو سکتا ہے یا ان کے بس میں نہیں ہے؟ دیکھیں ہم کیسے کہیں کہ ان کی بس میں ہے یا نہیں ہے, وہ اقتدار میں بیٹھے ہیں اور وہ عمران خان صاحب تو بلند دعویٰ کر رہے تھے جب وہ اپوزیشن میں تھے, تو ان کو یہ چاہیے کہ کلیئر بات کریں لوگوں کے سامنے, کیونکہ وہ ان کا پارٹی کا نام بھی انصاف ہے اور لوگوں کے اور سیاست کے ساتھ انصاف کرنا چاہیے. اگر ان کے بس کا بات نہیں ہے تو وہ اعلان کریں کہ ان کو فلاں طاقت یا ملک کے فلاں ادارہ ان کو کام کرنے نہیں دے رہے, تو پھر معاملات آگے ہوں گے. پھر پولیٹیکل پارٹیز متحد ہو کے کوئی نہ کوئی ایک ایجنڈا پہ کام کریں گے تاکہ آئندہ اس قسم کے حالات پیدا نہ ہو کہ مرکزی اور صوبائی حکومت کو کوئی اور چلائے یا ان کا راستہ روکے. صحیح. تو اس میں ہی ضمنی سوال, آپ کو کیا لگتا ہے کہ یہ مرکزی جو بھی حکومت ہے ان کو کوئی اور چلا رہا ہے یا پی ٹی آئی خود چلا رہی ہے؟ آپ کو کیا لگتا ہے؟ دیکھیں عمران خان صاحب اگر پولیٹیکل لیڈر ہیں تو انہوں نے ہمارے ساتھ جو ایگریمنٹ کی تو ان کے ذہن میں ہوگا کہ وہ اس پہ عمل درآمد کر سکتے ہیں, اسی لیے تو انہوں نے ایگریمنٹ کی. اب اگر وہ ایگریمنٹ کرنے کے بعد اس پہ عمل درآمد نہیں کر سکتے, اس کا مطلب یہ ہے کہ کوئی اور ان کی حکومت چلا رہا ہے. صحیح. بہت شکریہ آپ کا لشکری رحسانی صاحب, آپ نے ہمیں ٹائم دیا. ناظرین بی این پی جو سینئر اگوان ہیں انہوں نے ॻाल्हि ॿोल मां ॿुधी ऐं बिल्कुलु 6 जेके नुक़्ता हुआ उहे खणी करे ग़ैर मशरूत न बल्कि मशरूत तौर ते BNP जेका आहे हिन PTI हुकूमत जो हिसो थी हुई. उन्हनि पंहिंजा 6 मुतालबा वफ़ाक़ी हुकूमत आॾो पेश कया हुआ ऐं उन्हनि में जेको अहम नुक़्तो हो उहो त ॿिया मादनी वसीला ॿिया टिया बलोचिस्तान जे हवाले सां हुआ, क़ौमी मसइला, पर मिसिंग पर्सन जेको बलोचिस्तान जो तमामु अहम मसइलो आहे उन्हनि इहा डिमांड कई त उन्हनि जा माण्हू जेके आहिनि उहे आज़ादु कया वेंदा आहिनि. जेके ताज़ा बयान अख्तर मेंगल साहब जा असांजी नज़र में गुज़रिया उन्हनि बल्कि क़ौमी असेंबली में भी उहा लिस्ट ॾेखारी त जेके माण्हू मुआहिदे तहत छॾिया विया आहिनि उन्हनि जो तादादु केतिरो आहे ऐं इन अरसे दौरान जेके वधीक माण्हू गुम थिया आहिनि उन्हनि जी जेका लिस्ट आहे उहा आज़ादु कयल माण्हुनि खां वधीक आहे. उन करे उन्हनि मायूस थी हुकूमत खां अलहदगी जो ऐलान कयो आहे ऐं हाणे हू राब्तनि में आहिनि अपोज़िशन जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां. पीपल्स पार्टी जे सरबराह आसिफ अली ज़रदारी साहब सां बि उन्हनि जो राब्तो थियो हुकूमत खां धार थियण खां पोइ. उनखां पोइ मौलाना फज़लुर रहमान साहब सां उन्हनि जूं 2 मुलाक़ातूं थी चुकियूं आहिनि ऐं जीअं उन्हनि ॿुधायो लश्करी रेसाणी साहब हींअर त जेके उन्हनि जा इतिहादी आहिनि PTI जा उन्हनि सां बि हू राब्ते में आहिनि. उन ते पाण वधीक ॻाल्हाईंदासीं. पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान आजिज़ धामरा साहब बि हींअर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि. धामरा साहब तमामु घणी महिरबानी. अख्तर मेंगल साहब जे हुकूमत खां धार थियण खां पोइ हिकु भेरो ॿीहर जेके पॉलिटिकल एक्टिविटीज़ आहिनि उहे तेज़ थी वियूं आहिनि. हाणे बिलावल साहब बि चयो त शहबाज शरीफ़ साहब सिहतयाब थिया आहिनि त शायदि उहा ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस बि घुराइण ते गौर कनि पिया. कीअं बि ॾिसो मुल्क जी सूरत हाल ऐं अॼु जेका सर्वे आई आहे उनमें बि इहो आहे त माण्हू हिन हुकूमत मां तमामु घणा मायूस आहिनि, माण्हू बि मायूस आहिनि, पॉलिटिकल जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जूं बि एक्टिविटीज़ शुरू थियनि पियूं. त इन हुकूमत जे लाइ ईंदड़ वक़्तु कीअं पिया ॾिसो या पीपल्स पार्टी कहिड़ी तयारी करे पई?
ॾिसो था शुरू खां वठी हिन हुकूमत जी जेका नाइली हुई उहा साम्हूं हुई ऐं हिन हुकूमत जेको आहे उहे ख़ुदि सिलेक्टर्स परेशान आहिनि त जंहिं नैरेटिव ते रखी हिननि हुकुमराननि खे हू खणी आया उन में मुकमल तौर ते फेल विया। हींअर ॾिसो अपोज़िशन त पंहिंजी जाइ ते पर हुन जा इतिहादी नाराज़ पिया थियनि ऐं इन में को शक कोन्हे त इतिहादनि सां गॾोगॾु जेके हुननि जा सपोर्टर हुया जेके कंटेनर ते हिन जी तकरीरुनि जे बुनियादनि ते वीचारनि जिन उमेद ऐं होप रखी हुई उहे सभु मायूस आहिनि ऐं ख़ुदि जेके ही माण्हू टॉक शोज़ में अची हींअर डिफेंस था कनि इमरान ख़ान खे इन्हनि निजी महफ़िलुनि जे अंदरि हू बिल्कुलु मायूस ऐं परेशान आहिनि। हुननि जे घरनि जी फैमिलियुनि जे अंदरि हुननि खे प्रेशर आहे त ही कहिड़ी डायरेक्शन में पियो वञे जंहिं प्राइम मिनिस्टर खे पंहिंजा इतिहादी राज़ी करण जेतिरो फुर्सत न हुजे या अहिड़ी पॉलिसी न हुजे जंहिंसां इतिहादी राज़ी थी सघनि त ज़ारिया अपोज़िशन पूरी कोशिशि कई त हिननि खे टाइम मिलणु खपे ऐं अपोज़िशन कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि न कई जंहिंसां इहा तासुर ॾेई सघनि त अपोज़िशन जे ई करे हिन हुकूमत खे पंहिंजी जेको असुल टारगेट आहे उहो अचीव करण में के दिक़त थी थिए बल्कि अपोज़िशन त हिननि खे मुकमल टाइम ॾिनो। अपोज़िशन त चयो त असां COD करण जे लाइ तयारु आहियूं त हिननि जी जेका नाइली हुई उहा अया थी चुकी आहे त इमरान ख़ान जेको आहे उहो बिल्कुलु नाइल तरीन शख़्स साबित थियो आहे ऐं नाइल तरीन शख़्स पाकिस्तान जहिड़े मुल्क जो वज़ीर आज़म हुजे उहो हुन क़ौम लाइ इलाही नुक़सानकार आहे। हींअर तव्हां ॾिठो छा थियो हींअर जॾहिं हू सिंध में आयो त उनखां अॻु में हिन कंस्ट्रक्शन कंपनी खे ओपन करण जे लाइ प्रेशर रखिया। असां सम्झो त शायदि हिनखे कंहिं ॿी तरक़ी जी जेकॾहिं का ख़्वाहिशमंद हुजे पर हिनखे अल्टरनेट माफ़िया जी ज़रूरत हुई छो जो जॾहिं खंड जी माफ़िया हिन जे हथनि मां निकिरी वई ऐं खंड माफ़िया जो चीफ जेको माण्हू आहे उहो हींअर लंडन में वेठो आहे त हिननि खे कंस्ट्रक्शन सां दिलचस्पी हींअर अचण खां पोइ हिन कयो छा त लाड़काणे में अची सरकारी प्रोटोकॉल जेतिरो ख़र्चो कयो वियो हिकिड़े ॾींहं में उते हिकिड़े ठेकेदार जी दावत खाई 5 मिंटनि में तव्हां हलिया वियो ऐं तव्हां सिंध हुकूमत सां कोरोना जे हवाले सां हिकिड़े 5 मिंटनि जी मीटिंग न करे सघियो था त ही मुकमल तौर ते हिननि जो जेको आहे उहो नाकामी आहे ऐं हिन सॼी नाकामी जो जेको सबबु आहे उहो ख़ुदि इमरान ख़ान जी ज़ाती होड अना ऐं ज़िद आहे। तो पोइ हीअ जेका सूरत हाल जीअं अवां ॿुधायो पिया ॿियनि हंधनि ते पढ़ूं बि पिया तज़िया ऐं तबसरा बि ॾिसूं पिया त ज़ाहिर आहे अपोज़िशन त डे वन खां ज़ाहिर आहे हुकूमत आहे हुन सां एग्री न हुई खोड़ इशूज़ ते माण्हू बि हाणे मायूस थियनि पिया पर जेको आम तासुर इहो आहे त जन उन्हनि खे आंदो आहे या जन जे एतमाद जी उन्हनि खे ज़रूरत आहे अञा ताईं उहे धुरियूं हिननि ते एतमाद कनि पियूं उन जे करे अपोज़िशन मां या माण्हुनि जे ख़ुशि हुजण न हुजण मां उन्हनि खे को असरु कोन थो पियो त इन तासुर खे कीअं पिया ॾिसो थी सघे थो हिननि खे अञा ताईं इहा प्रेशर हुजे त भई जिन मक़सदनि जे करे तव्हांखे आंदोसीं हुननि जो मक़सदु को एहतिसाब कोन हो हुननि जो मक़सदु 2 शयूं आहिनि 3 शयूं बल्कि हिकु त डैम ठाहिणा आहिनि तमामु तकड़ा स्टेप इमरान ख़ान खयां साबिक़ा जेको चीफ जस्टिस हो साक़िब निसार सां उहा ॻाल्हि उते ई मिलिया मेट थी वई हली। उनखां पोइ हींअर हिननि जेको टारगेट खयो आहे उहो आहे NFC ऐं 18 अमेंडमेंट खे कंट्रोवर्शियल में आणण जे लाइ ऐं हीअ फौरी तौर ते उन में चेंजिंग करण जी ॻाल्हि था कनि पर मतिलबु कंहिं अकुल वारो माण्हू हिननि खे इहा ॻाल्हि ॿुधाए अलाए केरु माण्हू आहिनि जेके इमरान ख़ान खे ट्रक जी बत्ती जे पोयां पिया हलाइनि त जंहिं शइ का माना मुमकिन न हुजे जंहिं दीवार खे धको ॾियणु पियो चाहे उहा किरण था पर हिलण बि मुमकिन कोन्हे कंहिं बि हिकिड़ी सिंगल कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे लाइ 2/3 मेजॉरिटी जी ज़रूरत हूंदी उते तव्हांजा इतिहादी नाराज़ थी वञनि उते तव्हांजो उहो जहाज़ जेको आहे जेकॾहिं वापसि सफ़र कंदो जहांगीर तरीन जो त पाण सां 15 खां 20 मेंबर वापसि खणी वञण जा जॾहिं इम्कान हुजनि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं मार्केट में हलंदियूं हुजनि त पोइ उन वेले अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि जेका कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जी हुजे या त माना तव्हांजी नाइली खे छो थी करे न बेवकूफ़ी जी इंतिहा आहे जेकॾहिं को पार्टी हुकुमरान पार्टी ऐं प्राइम मिनिस्टर अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करे हुननि जा वज़ीर ॻाल्हि कंदा असीं सम्झंदासीं शायदि के वज़ीर जेके आहिनि उहे बेलगाम आहिनि उहे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि पिया कनि पर कराची जे अंदरि सिंधी मीडिया सां मुलाक़ात में जेकॾहिं ख़ुदि प्राइम मिनिस्टर अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करे जेका मुमकिन न हुजे त असल में ही हाणे आख़िरी जेके आहिनि उहे खुड़ियूं पिया आणनि पंहिंजे सिलेक्टर्स खे ॿुधाइनि पिया त असां ही 2 कम करण जी ख़्वाहिश रखूं था करे सघनि हिननि जे वस जी ॻाल्हि आहे ई कान पर आउं सम्झां थो शायदि 2 धुरियूं हाणे हिक ॿिए खे हिकिड़ी धुर सख़्ती पई करे ॿी धुर हुननि खे ब्लैकमेल पई करे पंहिंजे इक़्तिदार जी ड्रेग जे लाइ ॿियो को मक़सदु कोन्हे ऐं इन जहिड़े में आउं सम्झां थो त ही वक़्त खां अॻे जेके आहिनि उहे चूंडूं नज़र अचनि पियूं। अच्छा धामन साहब आख़िर में अव्हांखे सम्झाए उहे 14 तक़रीबन 12 खां 14 पार्टियूं हुयूं जिन 18वीं तरमीम मंज़ूर कराइण में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾिनो त हींअर पीपल्स पार्टी जो सख़्तु मौक़िफ़ आहे पर नवाज़ लीग वारनि जो अञा ॻाल्हि ॿोल थी सघे थी कुझु अॻवाणूं न चवनि था त उहे जेके 12 या 14 पार्टियूं हुयूं उहे बि अव्हांखे लॻे थो त अहिड़ो ई सख़्तु मौक़िफ़ रखंदियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ो या उहे किथे लचक जो मुज़ाहिरो करे सघनि थियूं हिन मामले ते?
ॾिसो हेसि ताईं त अञा ताईं को जॉइंट अपोज़िशन हिन ॿिनि पॉइंटुनि ते कान वेठी आहे जो जॉइंट हिकिड़ो बदरनामो साम्हूं अचे। बाक़ी जेतिरे क़दुरु नवाज़ लीग या मौलाना फज़लुर रहमान साहब जी पार्टी आहे या अख्तर मेंगल साहब वारा आहिनि या अवामी नेशनल पार्टी आहे, हुनजो सख़्तु रिएक्शन जेको आहे इंडिविजुअल पार्टी ते आयो आहे। त हाणे जेका APC थींदी उहे उन में इहे शयूं इंक्लूड हूंदियूं ऐं उन में जॉइंट हिकिड़ो रेज़ोल्यूशन ईंदो ऐं पदरनामो जारी थींदो। उन में सभिनी पार्टियुनि जो मौक़िफ़ तव्हांजे साम्हूं अची वेंदो। पर इंडिविजुअल बि तमामु पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि उहे सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी जे बारे में इंतिहाई क्लियर आहिनि। ऐं बाक़ी ॿी ॻाल्हि त 18th अमेंडमेंट ते ॻाल्हाए सघण वारी आहे। असीं बि चऊं था हा 18th अमेंडमेंट ते ॻाल्हाए सघिजे थो, ख़ुदि पीपुल्स पार्टी चए थी ॻाल्हाए सघिजे थो 18th अमेंडमेंट जी जेके रहियल शयूं उन्हनि ते अमल कराइण जे लाइ, न के उनखे तब्दील करण जे लाइ। अञा वधीक जेकॾहिं सूबा मज़बूत थियनि त अञा वफ़ाक़ मज़बूत थींदो इन्हनि शयुनि ते ॻाल्हाइण जे लाइ। असीं चऊं था त 18th अमेंडमेंट ते मनो अमल न थी सघियो आहे। इलाही वज़ारतूं नए नाले सां, नए लिबास सां, नए चेहरे सां वरी फेडरल क़ाइमु करे वेठो आहे। इन जे करे हुन ते ओवर बर्डनिंग आहे फाइनेंशियल जी। पर जेकॾहिं उहो मनोहन जेकॾहिं अमल कनि 18th अमेंडमेंट ते उहे वज़ारतूं सूबनि जे हवाले करे छॾनि त उन तां जेको फाइनेंशियली बार आहे, जेको हींअर बहाना पिया कनि NFC जे पैसनि जा, उहो लही पवंदो। त उन सभिनीनि शयुनि ते माना अमल करण जे हवाले सां त ॻाल्हाए सघूं था त भाई जल्द खां जल्द 100% 18th अमेंडमेंट ते अमल थियणु खपे। उन ते बिल्कुलु ॻाल्हाए सघिजे थो। मां त अमल जी ॻाल्हि पिया कयो, पर हू त खोड़ सारियूं शयूं जेके वापसि वफ़ाक़ खे ॾियण जूं ॻाल्हियूं कनि पिया, ज़ाहिर आहे उन में त मौक़िफ़ में आहे अलॻि अलॻि। उहो हुननि जो मौक़िफ़ आहे जंहिंखे असीं रद्द था कयूं। सही। अच्छा, कुझु धुरियुनि जो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं प्रेशर आयो त पोइ न रुगो नवाज़ लीग पर पाकिस्तान पीपल्स पार्टी बि जीअं सर्विसिस आर्मी एक्ट आहे या फ़ौजी अदालतूं खोड़ मिसाल पिया ॾियनि त उनजे पीपल्स पार्टी भी उन में थोड़ो पोइते हटी वेंदी आहे। त मे बि 18वीं तरमीम ते भी हू ईअं पीपल्स पार्टी भी ईअं माज़ी जहिड़ो मौक़िफ़ अख़्तियार कयो। त इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे, ईअं थी सघे थो? ॾिसो ॿ शयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त जेको 73 जो आइन आहे उनजी ख़ालिद पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उन वक़्त जी जेके अपोज़िशन जूं जमायतूं ऐवान में उहे हूअं एक मुतफ़िक़ा आइन हो। नंबर ॿी ॻाल्हि जेका 18th अमेंडमेंट आहे हींअर आइन जो हिसो आहे 73 जे आइन जो, जंहिंखे असुल रूह में बहाल कयो वियो आहे। त जेकॾहिं 73 जेकॾहिं 18वीं तरमीम जे लाइ अहिड़े क़िस्म जो को जेको आहे सो प्राइम मिनिस्टर ॻाल्हियूं कंदो या PTI ॻाल्हि कंदी त असीं सम्झूं था त हू 73 जे आइन जी इनेराफ़ी था कनि ऐं 73 जे आइन में ई आर्टिकल 6 मौजूदु आहे। त पोइ असीं जनरल ज़िया, जनरल मुशरफ ऐं इमरान ख़ान खे अलॻि नथा महसूसु कयूं आइन जी वायलेशन जे हवाले सां त ही बि उहो ई इरादा था रखनि। नंबर हिकु ॻाल्हि। ॿी त पीपुल्स पार्टी कॾहिं बि आइन ते कंप्रोमाइज़ कोन कंदी, सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी ते कंप्रोमाइज़ न कंदी। सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ऐं गनकरनि लिस्ट जा ख़ात्मा पीपुल्स पार्टी समेत चइनी सूबनि जे तरक़ी पसंद ऐं जमहूरियत पसंद माण्हुनि जी हिकिड़ी नीड रहिया, मुतालबा रहिया। ऐं आसिफ अली ज़रदारी साहब हिन मुल्क जे अंदरि जॾहिं को क्लार्क पंहिंजे पावर ते कंप्रोमाइज़ न करे उते हिकिड़े प्रेसिडेंट, उन में अहम ॻाल्हि इहा आहे त पार्लियामेंट करारदाद जी सूरत में सदर खे अपील कोन कई त तव्हां पंहिंजा इख्तियार जेके आहिनि उहे पार्लियामेंट खे ॾियो, पर ख़ुदि ज़रदारी साहब पार्लियामेंट खे चयो त ही मुंहिंजा इख्तियार जेके आहिनि ऐवान सदर जा। अच्छा थामरा साहब, बिल्कुलु ईअं त आहे। हाणे मुख़्तसर दिए ज़रदारी साहब त सदर पंहिंजा इख्तियार वज़ीर आज़म खे न, पर अॼु जो जेको वज़ीर आज़म आहे उहो त वरी CM खे चए पियो त उन्हनि डिक्टेटर जेतिरा इख्तियार अची विया आहिनि। सो हाणे 18वीं तरमीम खां पोइ ॾिसो इहा हुनजी बौखलाहट आहे न। उनखे चवां थो त वायलेशन आहे त जेकॾहिं हिकिड़े इलेक्टेड चीफ मिनिस्टरनि खे तव्हां डिक्टेटर चवंदो तव्हां सूबनि जे अवाम जे मैंडेट जी तौहीन था कयो। इहो बयानु ॾेई प्राइम मिनिस्टर सूबनि जे अवाम जो जेको आइनी हक़ आहे, आइनी जेका पोज़ीशन आहे चीफ मिनिस्टर जी, उनजी तौहीन कई आहे, वायलेशन थो करे। असीं त इहो बि चऊं था त इमरान ख़ान ते ख़ुदि आर्टिकल 6 जेको आहे एक्टिव हुअणु खपे त हू कहिड़े क़िस्म सां आइन जी जेको आहे सो इनेराफ़ी थो करे। आइनी पोज़ीशन ॾींदड़ चीफ मिनिस्टर जे बारे में अहिड़े क़िस्म जा रिमार्क्स थो रखे, हू त इनेराफ़ी थो करे आइन खां। सही, ठीकु आहे। हमरा साहब तमामु घणी महिरबानी, अवां असांखे टाइम ॾिनो ऐं ईंदड़ वक़्तनि में बि अव्हांखे ज़रूरु ज़हमत ॾींदासीं, अव्हांखे टाइम वठंदासीं मुख़्तलिफ़ शयुनि ते ॻाल्हि ॿोल जे लाइ। नाज़रीन, हीउ अहम मामिलो आहे, इंतिहाई अहम त न रुगो हुकूमत जा जेके इतिहादी आहिनि उहे उन्हनि खां धार थियनि पिया। जहांगीर तरीन साहब लंडन में वेठा आहिनि, इतला इहे आहिनि त नवाज़ शरीफ़ सां उन्हनि राब्ते जी कोशिशि बि कई आहे, में बि राब्तो थिए, उनखां पोइ कहिड़ी पॉलिसी ठहे थी। MQM ऐं काफ लीग उन्हनि जो माज़ी अव्हांजे साम्हूं आहे ऐं हींअर बि कुझु धुरियुनि चवणो आहे त उहो इशारे जे इंतज़ार में आहिनि ऐं जेकॾहिं इशारो अची वियो त पोइ ज़ाहिर आहे उहे बि पंहिंजो को न को जॻह दग अख़्तियार कंदियूं। सो सूरत हाल PTI जे लाइ तमामु घणी अहम थींदी पई वञे। ॾिसणो आहे त ईंदड़ ॾींहंनि में वधीक सूरत हाल ते छा डेवलप थिए थी, पाण उन ते वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो ऐं ब्रेक खां पोइ पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध मां अॼु हिकिड़ी इंतिहाई अहम जेका शख़्सियत आहे उहा असां खां विछड़ी वई। निसार अहमद सिद्दीकी साहब जेके आहिनि इदारा साज़ शख़्सियत ऐं उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि, पाण उन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो।
जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था ऐं असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं निसार अहमद सिद्दीकी साहब जेके अॼु असां खां विछड़ी विया आहिनि ऐं सॼी सिंध सोगवार आहे, सॼो मुल्क सोगवार आहे। सोशल मीडिया ते अव्हां नज़र विझंदा त उहा भरी पई आहे। उन सां ई सिंध जो केॾो वॾो लॉस थी वियो। निसार अहमद सिद्दीकी जेके इदारा साज़ शख़्सियत जन जेके इदारा ठाहिया उहे असांजे साम्हूं आहिनि, जेके ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जे नामियारी शख़्सियत साईं अयाज़ गुल साहब हींअर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अयाज़ गुल साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां टाइम ॾिनो। कीअं बि ॾिसो सर, ही केॾो वॾो लॉस आहे, नुक़सानु आहे सिंध धरती जो, निसार अहमद सिद्दीकी साहब जो जेको विछोड़ो आहे? बिल्कुलु भाउ, निसार साहब जो विछोड़ो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो सान्यो मां चवंदुसि हुनखे, वॾो हिकिड़ो अलमियो आहे जेको ख़ासि तौर ते उन्हनि सभिनी माण्हुनि जे लाइ इहा हिकिड़ी ॾुख जी ख़बर हूंदी जेके मेरिट में यकीन रखंदा आहिनि, जेके इन ॻाल्हि में यकीन रखंदा आहिनि त बेपोच माण्हुनि जो बि कोई धणी साईं हूंदो आहे। निसार साहब तव्हां चकर में जेको ही IBA जहिड़ो इदारो ठाहियो, बिल्कुलु, हालांकि इहो ज़ाहिर आहे हुन में हुनजे बैकग्राउंड में सरकार जो बि कोई हथु हूंदो ज़रूरु, पर निसार साहब जी शख़्सियत हुई जो हुन इन इदारे खे जी सिर करे इन खे जोड़ियो। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा हुई त हुन में जेका पहिरें ॾींहं ते हिकिड़ो उसूल ठाहियो त भई इहो इदारो जेको आहे मेरिट जे बुनियाद ते हलंदो, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो सियासी समाजी ऐं ॿियो दबाव जेको आहे आस पास जो उहो क़बूल न कयो वेंदो, न उन सियासी दबाव जे नतीजे में के दाख़िलाऊं थींदियूं, न ॿारनि खे जेके जीअं अटेंडेंस ऐं उन्हनि जी मार्क्स जो जेको मामिलो आहे उहो मेरिट खां सवाइ थींदो, न अपॉइंटमेंट्स में जेको आहे इन क़िस्म जो दबाव खे क़बूल कयो वेंदो। ऐं ही हिकिड़ो ईअं सम्झो त सिंध में हिकिड़ो ओञाण थी करे असांजे साम्हूं आयो त मेरिट खां सवाइ जेको आहे इदारो जेको आहे बेसूद आहे, हुनजो को फ़ाइदो कोन्हे को। ऐं जेकॾहिं मेरिट ते कोई इदारो हली सघे थो त ही उनजो हिकिड़ो अहम मिसाल आहे सखर जो IBA यूनिवर्सिटी जेका हींअर आहे, पहिरियां त उहो कॉलेज हुयो या इंस्टीट्यूट हुयो। त निसार साहब जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। जॾहिं उहो हिते कमिश्नर हुयो त उन ज़माने में बि हुन कॉपी कल्चर जे ख़िलाफ़ु हिकिड़ो वॾो स्टैंड वरितो हुयो। ऐं उहे सभु धुरियूं जंहिंमें सभई जेके स्टेक होल्डर्स आहिनि तालीम जा, उहे सभु हुन ते नाख़ुशि हुआ ऐं उन्हनि जलसा जुलूस पे कढिया त भई निसार साहब खे या त हटायो वञे या उहो इन सॼे धंधे सां जेको आहे अटकणे। पर उन ज़माने में बि तालीम खे बचाइण जे लाइ, कॉपी कल्चर खे ख़तमु करण जे लाइ कोशिशूं थियूं ऐं अॻिते हली करे उन अहिड़ो अदारो हिकिड़ो जेको आहे ठाहियो ऐं हुनखे हलाईंदो रहियो। सही। अच्छा, हाणे असां जॾहिं हुनजो प्रोफाइल ॾिसूं था त हिकिड़े उस्ताद खां उन्हनि करियर जी शुरूआति कनि था, पोइ डिप्टी कमिश्नर बि थियनि था, होम सेक्रेटरी बि थियनि था, आख़िर में असांखे IBA जहिड़ो इदारो बि ॾेई वञनि था। सो अव्हां जो बि उन सां जेकॾहिं के पर्सनल यादूं हुजनि जेके असांजे नाज़रीन सां शेयर करे सघो त एज़ ए शख़्सियत बि अव्हां उन्हनि खे कीअं ॾिठो? अहिड़ा जाखोड़ी त हुआ, इदारा सां शख़्सियत बि हुआ। बिल्कुलु उन्हनि जे कम मां ई असांखे अंदाज़ो करे सघूं था त हू कहिड़े क़िस्म जो हिकिड़ो किरदारु हुयो, हिकिड़ो जाखोड़ी, महिनती ऐं पंहिंजे कम सां कमु रखण वारो माण्हू। ऐं जीअं तव्हां चयो त इदारा साज़ शख़्सियत, इदारा कीअं ठहंदा आहिनि उन असांखे उहो ठाहे करे ॾेखारियो इदारो कीअं। यकीनन हू छो त ब्यूरोक्रेट रहियो, होम सेक्रेटरी रहियो, कमिश्नर DC रहियो, पर बुनियादी तौर ते उहो उस्ताद हुयो। जीअं तव्हां ॿुधायो हाई स्कूल जो उस्ताद हुयो ऐं उन जा जेके उन ज़माने जा शागिर्द आहिनि उहे तमामु प्यार सां, इज़त सां ऐं अक़ीदत सां यादि कनि था। ऐं हुन जी जेका उहा सोच हुई, जेका हिकिड़े उस्ताद जी सोच हुई त ॿारनि खे कीअं ठाहिबो आहे, उनजे मुस्तक़बिल खे कीअं ठाहिबो आहे, संवारबो आहे, उहो सदाई हुनजे दिलि में रहियो, जंहिंजे नतीजे में असांखे हुन ई IBA जहिड़ो। सही। अच्छा, ऐं सभु सिंध जी इहा केॾी बदकिस्मती ॾिसो था जो विरहाङे खां अॻु जेका असां तारीख़ पढ़ूं था त उन में वॾियूं वॾियूं शख़्सियतूं आहिनि जन मुख़्तलिफ़ इदारा ठाहिया ऐं उन खां पोइ विरहाङे खां पोइ तमामु घटि अहिड़ियूं शख़्सियतूं पैदा थियूं। निसार अहमद सिद्दीकी साहब उन्हनि में आहे, या डॉक्टर भट्टी साहब गिम्स वारा आहिनि, भट्टी साहब आहे, अदीब हसन रिज़वी साहब आहे, बाक़ी असांखे नज़र कोन ईदी साहब हुयो। मतिलबु मुख़्तलिफ़ शोबनि में असांखे एकड़ बेकड़ माण्हू मिलनि था। ऐं हींअर त हिकिड़ी ऊंदहि आहे जो असीं नज़र फिरायूं था त असांखे किथे बि नज़र, हर माण्हू जेको आहे उहो कंहिं न कंहिं मसलियत जे तहत, कंहिं मफ़ाद जे तहत
उहो पए थो नौकिरियूं करे। निसार सिद्दीक़ी नौकिरी न कई, घटि में घटि IBA हुनजो सबूत आहे त हुन नौकिरी न कई, हुन इश्क कयो, हुन हिन इदारे खे सां मोहबत कई, हुन हितां जे माण्हुनि सां मोहबत कई। हीउ इदारो बाज़ारि तव्हांखे ईअं लॻंदो त हिकिड़ो महांगो ऐं हिकिड़ो कोई ॾुखियो जेको आहे इदारो हुयो, पर ईअं कोन्हे को। हिते ग़रीब ॿारनि खे समन जे तइदाद में उन्हनि खे स्कॉलर्स मिलंदियूं, उन्हनि खे ॿिया वज़ीफ़ा मिलंदा, उन्हनि जूं फीयूं माफ़ थींदियूं, उन्हनि खे अॻिते अचण जा मौक़ा बि मिलिया। न सिर्फ़ु वॾनि माण्हुनि जा ॿार पढ़िया पिया हुन में, पर ग़रीबनि जा ॿार बि हिते शानदार तरीक़े सां पंहिंजी तालीम हासिल करे रहिया, जंहिंजे लाइ सिद्दीक़ी साहिबु पाण पतोड़ींदो रहंदो। असां वटि शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में जॾहिं MBA जा क्लास शुरू थिया त शाम जा क्लास हूंदा त निसार साहिबु हुते क्लास विज़िटिंग प्रोफेसर तौरु क्लास वठंदो हुयो, कॾहिं कमिश्नर हूंदो सकर में। त उन ज़माने में दुआ सलाम उन्हनि सां रही। उन खां पोइ पर पोइ ही जॾहिं IBA में आया त उन्हनि सां काफ़ी भेरा गॾिजण जो जेको आहे मौक़ो मिलियो। मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात उन्हनि सां हिन गुज़िरियल मार्च में थी ऐं सुठी असांजी उन टाइम ते कचहरी थी। ऐं असांजो दोस्त आहे फरीद भुट्टो, उहो जॾहिं अमेरिका में ईंदो आहे त ज़रूरु हुन सां मिलणु वेंदो आहे, ऐं हिन दफ़े बि असां हुन सां मिलणु वियासीं ऐं कलाक ॿ असां हुन सां गॾु गुज़ारियासीं। ऐं कुझु यादगिरियूं आहिनि, हुन जूं तस्वीरूं आहिनि हुन टाइम जूं। मुंहिंजे ख़्याल में हुन खां पोइ त ही कोरोना वारो मामिलो थियो त सभु सॼो समाज, सॼो दुनिया जेका आहे उहा डिस्टर्ब थी वई। ऐं उहा ई असांजी आख़िरी मुलाक़ात हुई। तमामु माठिलो, पंहिंजे कम सां कमु रखण वारो माण्हू, गैर ज़रूरी ॻाल्हाइणो न आहे, गैर ज़रूरी कंहिं ते तनक़ीद न आहे करणी। असां जेतिरो वक़्तु वेठा रहियासीं फ़र्ज़ सां इहे ई ॻाल्हियूं कंदो रहियो त हाणे मां ईंदुसि जॾहिं अमेरिका में त कीअं उनजी फंडिंग जे लाइ कोशिशूं करणियूं आहिनि, छा छा असांजा प्लान्स आहिनि, कीअं असीं जेको आहे उन्हनि खे उतां के वज़ीफ़ा के जेके माली मदद जेका हासिल कंदासीं, कीअं असां उते ॿारनि खे पंहिंजनि ॿारनि जे लाइ उतां जूं स्कॉलर्स वठंदासीं, इन ते ई यको जेको आहे ॻाल्हि ॿोल थींदी रही। उन्हनि खे तमामु घणो हिकिड़ो ऊनो हुयो, हिकिड़ो प्यारु हुयो त ही न सिर्फ़ु ही इदारो अॻिते वधे, पर हिन सॼे एरिया जा जेके माण्हू आहिनि, पसमंदा इलाइक़ो आहे, पोते पयल इलाइक़ो आहे, हितां जा ॿार जेके आहिनि उहे अॻिते अचनि। सही माना में जेका जेकॾहिं तालीम आहे त उहा उन्हनि खे मिलणु खपे। ही इदारो IBA सखर जेको आहे इन थोरे वक़्त में 10-12 साल थिया हूंदा हिन इदारे खे ठहे, उन में उन पाण खे बिल्कुलु मञरायो सॼे पाकिस्तान में, पर पाकिस्तान जिते बि सखर जो ज़िक्र थींदो त IBA जो ज़िक्र ज़रूरु थींदो, ऐं जॾहिं IBA जो ज़िक्र थींदो त निसार सिद्दीक़ी साहिब जो ज़िक्र ज़रूरु थींदो। ऐं मां सम्झां थो इहो ज़िक्र तारीख़ जो हिसो बणिजी वियो आहे। जॾहिं बि असीं IBA ते नज़र विझंदासीं, सिंध जी तालीम ते, उनखे संवारण ऐं सुधारण जी ॻाल्हि ते नज़र विझंदासीं त असांखे निसार अहमद सिद्दीक़ी साहिबु ज़रूरु यादि ईंदो। बिल्कुलु सर। अच्छा सर, आख़िर में जेको ही फ़ैसिलो वरितो वियो त उन्हनि जी तदफ़ीन जेका आहे उहा बि IBA सखर में ई थी, त उनखे कीअं पिया ॾिसो? इहो ज़बरदस्त क़िस्म जो फ़ैसिलो थियो, ज़ाहिर आहे जेतिरा इल्म जी शइ जॾहिं ॿुधी मूं ॻाल्हि या उनखे जॾहिं मूं कंहिं दोस्त जो स्टेटस पढ़ियो सोशल मीडिया ते त मूंखे सुठो लॻो। इन करे सुठो लॻो त ही इदारो हुनजो आहे। जॾहिं हू हुनजी जेका मज़ार हुते हूंदी त ॿार जेके पढ़नि था उहे बहाने सां उन तुरबत ते वेंदा, दुआ घुरंदा, उनजी मग़फ़िरत लाइ दुआ कंदा ऐं उनजी ख़िदमतुनि खे यादि कंदा। मिसाल अॻ में ई जी बिल्कुलु असां वटि हिकिड़ो मिसाल अॻ में ई मौजूदु आहे सिंधू नसीब में अलामा आहे काज़ी साहिब जो, त ही बि ॼण हिकिड़े इन क़िस्म जो सखर में हिकिड़े यादगार थी वञे थो। जेकॾहिं ईअं थिए थो इहा चङी ॻाल्हि थींदी। मूंखे ख़बर न आहे त हुनजे मिटनि माइटनि जो या संदसि पंहिंजी ख़्वाहिश कहिड़ी आहे या कहिड़ी हुई, पर जेकॾहिं ईअं थिए थो त मां दिली तौर ते ख़ुशि थींदुसि। सही, ठीकु आहे सर। आया सभु तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो। नज़र उहा ई ॻाल्हि त उन मौक़े ते जॾहिं ऊंदा हुजे, उन ऊंदा जे माहौल में हिकिड़ो अहिड़ो ॾीओ रोशन थियो जंहिं सॼे जग खे रोशन करण जो उन में हिकिड़ी तड़प हुई, हिकिड़ो ख़्वाबु हो, हिकिड़ी ख़्वाहिश हुई। उन ख़्वाब खे ताबीर में तब्दील करण जे लाइ उन्हनि सखर में हिकिड़ो शानदार इदारो ठाहियो जेको नो डाउट इंटरनेशनल लेवल जो इदारो आहे IBA सखर। ऐं उते तमामु घटि माण्हुनि खे बिल्कुलु ख़बर आहे त उते वॾो तादाद जेको आहे उहो ग़रीब माण्हुनि जेके फैमिलीज़ आहिनि उन्हनि जे ॿारनि जो उते पढ़े पियो थो, उन्हनि खे वज़ीफ़ा, स्कॉलरशिप, अलाए छा छा मिले थो, ऐं मेरिट जे बुनियाद ते उते उन्हनि खे दाख़िला मिले थी, उन्हनि जी मदद थिए थी। ऐं अहिड़ी शख़्सियत जेका अञा वधीक कमु करणु
जे लाइ सोचे पई उहा शख़्सियत अॼु असां खां विछड़ी वई ऐं बिल्कुलु इहो हिकिड़ो आम रवाजी जुमिलो आहे पर अहिड़ियुनि शख़्सियतनि जे लाइ बिल्कुलु ठहे थो असीं त सभिनी जे लाइ चवंदा आहियूं पर इहा हक़ीक़ी माना में अहिड़ो आहे त हीउ अहिड़ो लास आहे अहिड़ो नुक़सानु आहे जंहिंजो पूराओ शायदि कॾहिं थी सघे ऐं इहो जेको फ़ैसिलो वरितो वियो आहे संदन तदफ़ीन उते ई थी आहे इहो इंतिहाई ज़बरदस्त फ़ैसिलो आहे उन सां उतां जे शागिर्दनि खे उतां जेको ॿियो अमलो आहे उन्हनि खे उत्साह मिलंदो ऐं असीं उमेद कयूं था इन लफ़्ज़नि सां असीं इजाज़त बि वठंदासीं त उन उत्साह मां वरी के अहिड़ा खोड़ ॾिया शल उभरनि ॿरनि जेके हिन धरतीअ खे वधीक रोशन कनि ऐं जेका उंदाही वारो माहौल आहे उहो शल ख़तमु थिए अहिड़ियूं इदारा सां शख़्सियतूं जेके हाणे आङुरियुनि ते ॻणण जेतिरियूं आहिनि उन्हनि में जॾहिं वाधारो थींदो त असांजी हीअ धरती जेका आहे वधीक ख़ुशहाल थींदी असांखे ॾींदा इजाज़त अलाह निगहबान।